नाज़रीन, अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर ارباب غلام रहीम सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह सां मुलाक़ात करे मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। अॻूणे वॾे वज़ीर ارباب غلام रहीम जामशोरो पहुची एसयूपी सरबराह सैयद जलाल महमूद शाह सां संदसि रहाइशगाह ते मुलाक़ात कई। ارباب غلام रहीम सैयद जलाल महमूद शाह सां ख़ैरत मालूम कई। उमरकोट जी नंढी चूंड में हिमायत ते शुक्रियो अदा कयो। ॿिन्ही अॻवाननि में मुलाक़ात दौरान मुल्क ऐं सिंध जी सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात दौरान एसयूपी जो सीनियर अॻवान अमीर अली थेबो ऐं अॻूणो सलाहकार डॉक्टर पदर चना बि मौजूद हो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर ارباب غلام रहीम सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह सां मुलाक़ात करे मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। अॻूणे वॾे वज़ीर ارباب غلام रहीम जामशोरो पहुची एसयूपी सरबराह सैयद जलाल महमूद शाह सां संदसि रहाइशगाह ते मुलाक़ात कई। ارباب غلام रहीम सैयद जलाल महमूद शाह सां ख़ैरत मालूम कई। उमरकोट जी नंढी चूंड में हिमायत ते शुक्रियो अदा कयो। ॿिन्ही अॻवाननि में मुलाक़ात दौरान मुल्क ऐं सिंध जे सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात दौरान एसयूपी जो सीनियर अॻवान अमीर अली थेबो ऐं अॻूणो सलाहकार डॉक्टर पदर चना बि मौजूद हो।